नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। 8वां सिपारो सूरत अल आराफ आयत नंबर आहे 59 यानी 59 खां वठी 64 ताईं तर्जुमो। लक़द बिलाशुबा यकीनन अरसलना मोकिलियो असां नूह खे इला क़ौमिही तरफ़ उन जी क़ौम जे फ़क़ाल त उन चयो या क़ौमी ए मुंहिंजी क़ौम उबुदुल्लाह इबादत करियो अल्लाह जी मालकुम न आहे तव्हांजे लाइ मिन इलाहिन को माबूद ग़ैरहू उन खां सवा इन्नी यकीनन आऊं अख़ाफ़ु डिॼां थो अलैकुम तव्हांजे लाइ या तव्हांजे मथां अज़ाब खां यौमिन ॾींहुं अज़ीम वॾे यानी वॾे ॾींहं जे अज़ाब खां। कहिड़ो ॾींहुं? क़यामत जो। क़ालल मलउ चयो सरदारनि मिन क़ौमिही उन जी क़ौम मां इन्ना यकीनन असीं लनराक असीं ॾिसूं था तोखे या सम्झूं था तोखे फ़ी ज़लालिन मुबीन गुमराही खुली यानी खुली गुमराही में असीं तोखे खुली गुमराही में सम्झूं था। क़ाल हज़रत नूह उन्हनि खे चयो या क़ौमी ए मुंहिंजी क़ौम लईस बी न आहे मूंखे ज़लालतुन का गुमराही वलाकिन्नी ऐं लेकिन रसूलुन आऊं रसूल आहियां मिर रब्बिल आलमीन पंहिंजे रब्बिल आलमीन जी तरफ़ां। उबल्लिगुकुम आऊं पहुचायां थो तव्हां ताईं रिसालाती पैगामात रब्बी पंहिंजे रब जा व ऐं अनसहु आऊं ख़ैरख़्वाह आहियां लकुम तव्हांजे लाइ या आऊं नसीहत भलाई कयां थो ख़ैरख़्वाही कयां थो तव्हां सां व आलमु ऐं आऊं ॼाणा थो मिनल्लाही अल्लाह ताला जी तरफ़ां माला जेको न तालमून तव्हीं ॼाणो था। अवी अजिबतुम छा भला इहो तव्हांखे अजीब लॻो अन इहो त जाअकुम अची वियो तव्हां वटि ज़िक्रुम मिर रब्बिकुम नसीहत तव्हांजे रब वटां अला मथां रजुलुम मिनकुम हिकु माण्हूअ ते या हिकु मर्द ते जेको तव्हां मां ई आहे मिनकुम तव्हां मां ई आहे लियुंदिरकुम ताकी हू ॾेॼारे तव्हांखे वलितत्तक़ू ऐं इहो त शायदि कि तव्हां तक़वा इख़्तियार कयो वलअल्लकुम ऐं ताकी तव्हां तुरहमून तव्हां ते रहम कयो वञे। फ़कज़्ज़बूहु पस झुटलायो उनखे फ़अंजयनाहु पस निजात ॾिनी असां उनखे कंहिंखे हज़रत नूह खे वल्लज़ीन ऐं उन्हनि माण्हुनि खे मअहू जेके उन सां गॾु हुआ फिल फुल्की ॿेड़ीअ में व अग़रक़नल लज़ीन ऐं ग़र्क़ कयो असां उन्हनि माण्हुनि खे जिन कज़्ज़बू जिन इनकार कयो या जिन झुटलायो बि आयातिना असांजी आयात खे इन्नहुम यकीनन उहे कानू हुआ क़ौमन अहिड़ा माण्हू अमीन जेके दिलि जा अंधा हुआ यानी हक़ साम्हूं अची वियो पर उन्हनि क़बूल न कयो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।